घोटकी में ख़बर ईंदा हलो त घोटकी में बदअमनी वधण ऐं सिंधु दरिया मथां केनाल ठाहिण ख़िलाफ़ शहरी इत्तेहाद जे सॾ ते प्रेस क्लब खां पीपल चौक ताईं रैली कढी वई, जंहिं में वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। घोटकी में बदअमनी वधी वञण ऐं सिंधु दरिया मथां गैर क़ानूनी केनाल कढण ख़िलाफ़ शहरी इत्तेहाद जे सॾ ते रेस अला वसायो घोटो लाला केसर ज़मान पठान, भीशम लाल, रऊफ़ पारस दायो, आगा अकील पठान, शरबत लिगारी, जफर अली घोटो, अताला घोटो ऐं ॿियनि जी अॻवाणी में प्रेस क्लब खां पीपल चौक ताईं रैली कढी वई, जंहिं में वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। इन मौक़े ते लाला केसर ज़मान पठान ऐं ॿियनि अॻवाणनि जो चवणु हुयो त घोटकी जे भरपासे वारनि इलाइक़नि में रोज़ानो चोरी ऐं फुर समेत ॾोही वारदातूं थी रहियूं आहिनि, पर पुलिस ॾोहारियुनि खे कंट्रोल नाहे करे सघी। हिननि चयो त घोटकी शहर ॾोहारियुनि जे हवाले कयो वियो आहे, जंहिं करे रोज़ानो कंहिं न कंहिं इलाइक़े में वारदात थी रही आहे। फौरन शहर अंदरि अमन बहाल करायो वञे। अॻवाणनि जो चवणु हो त सिंधु दरिया मथां कंहिं बि सूरत में केनाल अॾण न ॾींदासीं। वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे सरसब्ज़ ज़मीनुनि खे बंजर बणाइण चाहे थी, जेको असांखे क़बूल नाहे। मुज़ाहिरीन वस वारनि खां मुतालबो कयो आहे त फौरन केनाल जे फ़ैसिले खे वापसि वठी सिंध जी अवाम मां बेचैनी ख़त्म कराई वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।